अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सैयद मुनव्वर आलम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो पॉइंट ऑफ ऑर्डर में अॼु असां तक़रीबन 1 साल थी वियो आहे जेका बरसाति ऐं बोर्ड वारी सूरत हाल सिंध में ख़ासि तौर ते हुई। ऐं उन खां पोइ जेको रिहेबिलिटेशन ऐं रिलीफ जो कमु शुरू थियणो हुयो, ख़ासि तौर ते जेका नुक़सान थियो हुयो फसलुनि जो, ऐं उन खां पोइ जेका जाइ किरियूं हुयूं, माण्हुनि जा मकान किरिया हुया, मुख़्तलिफ़ अहिड़ी शॉप्स ऐं उन्हनि जे इमलाक खे नुक़सान पहुतो हो, उन जे रिहेबिलिटेशन जो प्रोसेस किथे पहुतो आहे। ॿी ॻाल्हि इहा त जिथे जिथे बंदि हुया, नाला हुया या अहिड़ी जायूं हुयूं जितां पाणी आयो आहे, उन्हनि खे मज़बूत कयो वियो आहे या सूरत हाल साॻी आहे। पब्लिक हेल्थ ऐं इरिगेशन डिपार्टमेंट छा कयो आहे, जेका पंपिंग स्टेशन हुया, जेका मेजर पंपिंग स्टेशन हुया, छा उहा ठीकु थी विया आहिनि? छा इरिगेशन डिपार्टमेंट ट्यूबवेल्स खे ठीकु कयो आहे त पाणी, ऐं जेको शहरनि में पाणी या बरसाति हुई शहरनि में जेको पाणी आयो आहे, छा ड्रेनेज जो सिस्टम बहितर कयो वियो आहे या को अहिड़ी मनसूबा बंदी कोन्हे? उहा ई सूरत हाल आहे, साॻी सूरत हाल आहे। त पोइ साॻी अगरि उहा ई सूरत हाल में बारिश बरसाति थी या को बोर्ड जी सूरत हाल थी, त छा उहा ई हंगामी सूरत हाल थींदी? माण्हू उहा ई दरबदर हूंदा या को मुनज़म तरीक़े सां हिन जेका ईंदड़ को, छो त ग्लोबल वार्मिंग आहे ऐं बरसाति घणी थी सघे थी, बोर्ड जो अलर्ट बि जारी कयो वियो आहे। भारत जेको पाणी छॾियो आहे त पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पहिरीं इहा बोर्ड जी सूरत हाल शुरू थी चुकी आहे ऐं असां वटि बि इहा ई सूरत हाल आहे त बरसाति थींदी ऐं वॾे अंग में अगरि बरसाति थी वई त पोइ इहा सूरत हाल थींदी। त छा उन जे लाइ कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि या अञा हुकूमत सुम्ही रही आहे? छो जेका रिहेबिलिटेशन जो कमु हुयो, जेके जाइनि जे लाइ पैसा ॾियणा हुया ऐं उन्हनि जी तामीर हुई, उहो अञा ताईं छो डिले थी रही आहे? छा डेटा कलेक्ट थी चुको हो, उन खां पोइ बि इहा डिले छो थी? अञा ताईं माण्हुनि खे पैसा छो न मिलिया आहिनि त हू पंहिंजी जाइ ठाहिनि? फसलुनि जे लाइ जेको ॾियणो हुयो उन जे हिसाब में बि छा थियो आहे? ऐं जिथे अञा कहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते अञा पाणी बीठो आहे, साल थी वियो आहे? इन ई हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सभ खां पहिरें असांखे जॉइन कयो आहे सिंध जे सभ खां वॾे डिस्ट्रिक्ट ज़िला खैरपुर जे असां KTN जो नुमाइंदे ख़ान मोहम्मद मंगलहार साहब असांखे जॉइन कयो आहे। ख़ान साहब अस्सलाम वालेकुम। अस्सलाम भाउ। ख़ान साहब, छा सूरत हाल आहे इहा जेका साल थी वियो आहे, ऐं छा कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा जिथे अञा पाणी बीठो आहे, ऐं छा जेको शहरनि में कुझु इंतज़ाम करणा हुया पंपिंग जा, ड्रेनेज जा, ऐं जेका बंद मज़बूत करणा हुया, जेका नाला मज़बूत करणा हुया, ऐं जेका मनसूबाबंदी करणी हुई, का अहिड़ी सूरत हाल नज़र अचे थी या साॻी सूरत हाल थींदी ऐं साॻी सूरत हाल में अगेन असांखे गुज़रणो पवंदो? भाउ तव्हांखे सलाम हुजे। तव्हां सिंध जे तमामु सुठनि इश्यूज़ ते जेको आहे पंहिंजा प्रोग्राम कयो था। इन सिलसिले में जेको आहे हीअ बि तमामु अहम इशू आहे जेको हिन वक़्तु, छो त पंहिंजो इंडिया पाणी छॾियो आहे ऐं असांजे पंजाब जी सूरत हाल जेकी आहे उहा इंतिहाई ख़तरनाक थींदी थी वञे। लाहौर जी सिचुएशन तव्हां ॾिठी आहे त लाहौर अधु ॿुॾी चुको आहे ऐं हिन वक़्तु जेके असांजी सिचुएशन आहे सिंध जी ख़ासि करे, उहा असां उहे बि जेके आहिनि से पंहिंजो चौथे नंढे भाउ जी हैसियत में असांखे जेतिरो डिग्रेड जेको आहे पंहिंजनि कयो आहे, उन्हनि खे जेको आहे को तबसरो करणु जेको आहे उहो तमामु जेको आहे उहो हिकिड़ो उहो थींदो, ॾुखाईंदड़ अमल थींदो असांजे मारूड़नि जे लाइ। पंहिंजो जेके ग़रीब हिननि जे लाइ पंहिंजी जानियूं क़ुर्बान कंदा रहिया, हिननि खे इक़्तदार में आणींदा रहिया, पर हिननि 1 साल जे अंदरि अंदरि जेके हुननि जा घर घाट जेके हुननि ऐलान कया त असीं तव्हांखे घर ठाहे था ॾियूं, अजो ठाहे था ॾियूं, पंहिंजो इहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो विजन आहे त असां अजो लटो ऐं जेको आहे नौकिरी जेकी आहे रोज़गार तव्हांखे फराहम कंदासीं। पर हिन वक़्त जी सिचुएशन इहा आहे त जेके तबाहकारियूं थियूं आहिनि हालिया बरसातुनि में, उन्हनि वीचारनि जी का बि सार न लधी वई आहे। हिन वक़्तु सार न लहण सबबु जेका तक़रीबन सिंध जो वॾे में वॾो ज़िलो जेको आहे कराची खां पोइ, जंहिंमें 8 तहसील आहिनि, 8 तालुका आहिनि ऐं इन जो बॉर्डर जेको आहे इंडिया सां लॻे थो। होॾां पनो आकिल घोटकी सां थो लॻे, हेॾो लाड़काणे
पंहिंजो बॉर्डर लॻे थो, नवाबशाह ऐं सांगड़ सां बॉर्डर लॻे थो। नेशनल हाईवे जेके आहिनि हितां गुज़रनि था, उन्हनि में तव्हां ॾिसो अंदाज़ो कयो त ही हिकु वॾे ज़िले सां। असां त इहो ॾिठोसीं त खैरपुर शहर में शहर ॿुॾी चुको हो ऐं उन जा अतराफ़ ठरी मीरवा में अञा पाणी आहे, राणीपुर गंबट हुजे या फैज़गंज हुजे, हालत ख़राब हुई। ही जेका सूरत हाल आहे उन में छा शहरनि में तव्हां पहिरियों त स्टेप वाइज़ थोरो त शहरनि में को ड्रेनेज जो सिस्टम बहितर कयो वियो आहे या अगेन इहा ई सूरत हाल थींदी? मनोहर भाउ, साॻी सूरत हाल ईअं सम्झो त उन उर्दू में चवंदा आहिनि जू के तूं, साॻी सिचुएशन आहे उते। जेके आहे माण्हुनि वीचारनि जा फसल जेके आहिनि 2 सालनि खां फसल कोन कया अथऊं। उन ग़रीब वीचारनि जूं जेके आहिनि, जेके बाग़ात हुया उहे सभु तबाह थी विया। उहे हिन वक़्तु जेके आहिनि उहे बाग़ात ज़मीनूं कोन करे सघिया आहिनि। फसल जे लाइ हिन वक़्तु हिननि जेको इरीगेशन डिपार्टमेंट जे तरफ़ां उन्हनि खे भाण ऐं बिज ॾियण जो वाइदो कयो वियो, उहो बि अधूरो जो अधूरो रहियो आहे। कुझु माण्हुनि खे जेको आहे, जेके उन्हनि जा पंहिंजो हुया, उन्हनि खे त जेके आहिनि से पंहिंजो शिनाख्ती कार्ड जा नंबर बि जेके आहिनि उन्हनि ते ॾिना विया ऐं पर जेके अञा ग़रीब वीचारा ॿोॾ हुजा तमामु सख़्तु मुतासिरीन आहिनि वीचारा, जेके सफ़ेद पोश आहिनि, उहे आबादगार जेके आहिनि उहे अच्छा, हे जेका स्कार्प जा ट्यूबवेल हुया या हे जेका पंप हुया, पंपिंग स्टेशन हुया, उन्हनि में का बेहतरी आई आहे? पंपिंग स्टेशनूं अञा ताईं जेके आहिनि, कुझु पंपिंग स्टेशनूं जेके आहिनि, हिकिड़ी पंपिंग स्टेशन जेकी आहे टंडो मस्ती वारी हलाई वई आहे ऐं हिकिड़ी पंप स्टेशन जेकी आहे उहा बोज़दार वॾनि वारी हलाई वई आहे। उहा बि कमिश्नर सखर डिवीजन जेको आहे फुल साहब उन जो इलाइक़ो हुयो, उन ज़ाती कोशिशूं वरितियूं ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे टंडो मस्ती वारे इलाइक़े में जेको आहे उहे खैरपुर जे MLA नफ़ीज़ा शाह जेके आहे उन जे लाइ एफर्ट्स वरिता त उहे जेके आहिनि पंहिंजो पंपिंग स्टेशन ठहियूं आहिनि। बाक़ी सारा ट्यूबवेल बंदि लॻा पिया आहिनि। जेके हाई कोर्ट ऑर्डर कयो हुयो त भई जेके पुराणा लंघ आहिनि, पुराणो जेको आहे सिस्टम आहे ट्यूबवेलनि वारो, उन्हनि खे बहाल कयो वञे। उन्हनि खे अञा ताईं जेको आहे बहाल न कयो वियो आहे। उहे लंघ जेके आहिनि माण्हुनि पंहिंजी ज़मीननि में करे छॾिया आहिनि, उहे अञा ताईं कोन था थियनि ऐं ट्यूबवेल जेके आहिनि उहे बंदि लॻा पिया आहिनि। रिहेबिलिटेशन जो जेको कमु हुयो, जाइ ठाहिण लाइ जेका पैसा ॾियणा हुया, पोइ डिप्टी कमिश्नर डेटा जमा कयो, पोइ हाणे छा सूरत हाल आहे उन में? NGO ॿुधूं था को NGOs 2 आहिनि, उन्हनि खे ॾिनो वियो आहे त हू डिस्ट्रीब्यूशन कंदा। चयो वियो आहे त जेके जेके चयो वियो इहो त जेके लिस्टूं आयूं आहिनि, जिन माण्हुनि खे पंहिंजो मोबाइल नंबर ते जेके आहिनि से पैसनि जे लाइ या घरनि जे लाइ जेके लिस्टूं उन्हनि खे इतला मिलिया, उहे जॾहिं राब्ते में कयूं त उन्हनि चयो त NGOs वारा ॿीहर सर्वे कंदा। हाणे उहे सर्वे जेके आहिनि अञा ताईं कोन था थियनि मुकमल। हिन वक़्तु ताईं साल गुज़रण जे बावजूदि हिकिड़ो घर जेको आहे गवर्नमेंट पाण जेको आहे चई चुकी आहे त हिन वक़्तु ताईं असां हिकिड़ो घर बि जेको आहे तामीर कराए न सघियऊं। इन करे त असांखे जेके आहिनि डेटा न मिली आहे। ऐं ॿियो मसइलो आहे हिननि सां इहो आहे त जिन जा जेके लिस्टनि में नाला आयल आहिनि, उहे वरी जेके आहिनि जेके ग़रीब वीचारा मुतासिरीन आहिनि, उन्हनि खे या त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेकी क़यादत आहे, उन्हनि जा जेके हिते वॾेरा आहिनि, जेके MNA MPs या उन्हनि जा कारंदा आहिनि, उहे नथा पसंदि कनि। लाइ छा जो पाण त MNA साहिबान जेके आहिनि इस्लामाबाद में वेठा आहिनि, छो त गर्मी पद जेको आहे नवाबशाह जो 51 आहे त असांजो 47 48 त असांजो अंदरूने सिंध हले थो। माण्हू मरनि था गर्मी में, माण्हुनि जा बच्चा जेके आहिनि बिजली जे बहरान में मुब्तला आहिनि। गैस आहे कोन, बिजली कोन्हे, माण्हुनि जो जेको आहे खाधे पीते जे लाइ रोज़गार कोन्हनि, माण्हुनि जो ज़राई जेकी असांजूं हालतूं आहिनि उहे इलेक्शन में छा नारो हूंदो? इलेक्शन में छा नारो हूंदो या तव्हांखे अञा बि को मुक़ाबलो नज़र नथो अचे? जी मां चयो इलेक्शन में त पोइ अञा बि असांखे को मुक़ाबलो नज़र नथो अचे। असां मकानी चूंड में बि ॾिठो त पीपल्स पार्टी खटी वई, हाणे बि इहा ई सूरत हाल आहे। त तव्हां सम्झो था त को मुक़ाबलो थींदो या अञा माण्हू मजबूर आहिनि त वोट हिकिड़े ई पासे वञनि? पाकिस्तान पीपल्स पार्टी त हिकिड़ी सिंध जी
वाहिद जमात थी वई आहे न साईं, MQM जहिड़ी जमात उहा ई सरेंडर करे वई, जेकी कराची जी दावा कंदी हुई उन्हनि बि सरेंडर हम्म, करे छॾियो। जमात इस्लामी जो हैसियत तव्हांजे साम्हूं आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी खां अलावा GDA जेके आहिनि उहो पीर साहब पघारो, अगरि वॾो पीर साहब पघारो हूंदो त उहो इलेक्शनूं कराईंदो, माण्हुनि खे जेके आहे का इज़त वकार ऐं अपोज़िशन वारनि खे मिलंदी। हाणे त जेको आहे तव्हां लोकल गवर्नमेंट में ॾिठो त घणो पंहिंजो जेको आहे तनासुब जेको आहे वोटनि जो टर्न आउट थियो आहे। ऐं हाणे बि माण्हू को निकिरंदो छा हिन सिचुएशन में? माण्हू जेके बुख जी बदहाली में मुब्तला आहिनि उहे टर्न आउट हिननि जो ईअं ई साॻियो थींदो। को पुलिस हूंदी ऐं ठीक आहे भाउ, इहा ई सूरत हाल रहंदी। थैंक यू वेरी मच। खैरपुर खां ख़ान मोहम्मद मंगणार असांखे अपडेट करे पियो त ही जेका सूरत हाल आहे ख़ासि तौर ते उहा ई रहंदी। ऐं को तब्दीली न आई आहे, न को पंपिंग स्टेशन में, न इरिगेशन जे सिस्टम में, न पब्लिक हेल्थ जे सिस्टम में, न डिप्टी कमिश्नर या न रिहेबिलिटेशन रिलीफ जे डिपार्टमेंट को मुतहरिक थिया आहिनि। साॻी सूरत हाल आहे ऐं साॻी बरसाति थी त अगेन उहा ई सूरत हाल थींदी जेका लास्ट ईयर थी हुई, जेका साल थी वियो आहे तक़रीबन। ऐं असां वटि जेका बोर्ड जी सूरत हाल हुई लास्ट ईयर अगस्त में, उहो साल तक़रीबन मुकमल थियण वारो आहे। छा उन जे लाइ अञा अगेन मॉनसून जो सीज़न अचण वारो आहे, बरसातूं बि थींदियूं ऐं जेको बोर्ड आहे उनजो अलर्ट बि जारी कयो वियो आहे। हिंदुस्तान पहिरियों पाणी छॾियो आहे त ही जेका सूरत हाल आहे उन में का बहितरी आई आहे, को उपा वरिता विया आहिनि मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जी तरफ़ां, या साॻी सूरत हाल थींदी? इन ते असां ॻाल्हि ॿोल कयूं था। दादू खां असांखे असांजे नुमाइंदे निज़ाम शेख साहब असांखे ज्वाइन कयो आहे। निज़ाम साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। निज़ाम साहब, छा सूरत हाल आहे? कुझु बहितरी आई आहे या जेका ख़ासि तौर ते रिहेबिलिटेशन जो कमु हुयो, मकान जेका किरिया हुया, जायूं माण्हुनि जी किरियूं हुयूं, उन्हनि खे कुझु पैसा मिली विया आहिनि या अञा सर्वे हले थो? जी बिल्कुल, जेका गुज़िरियल साल ॿोॾि जूं ख़तरनाक तबाहकारियूं आयूं, लखें माण्हू बेघर थिया ऐं सभई माण्हू मौत जो शिकार थिया, उॾी वञण जे सूरत में, बिजली जा करंट लॻण जे सूरत में, या घर ढहण जे सूरत में, सभई माण्हू ज़ख़्मी थिया, सभई फ़ौत थिया। त उन्हनि में सरकार ऐलान कया हुआ त उन्हनि खे घर बि ठाराए ॾींदासीं, उन्हनि खे फ़सलनि जा मुआवज़ा ॾींदासीं ऐं माण्हुनि खे इहो आसिरो आहे त असांजा घर ठहंदा। पर सरकारी सतह ते जेके घर ठाहिण जा ऐलान कया विया हुआ, उन ते त अञा ताईं को अमल न थी सघियो आहे। ऐं जॾहिं बि असां इंतिज़ामिया सां राब्तो कयूं था त हू बार बार इहा ई ॻाल्हि चवनि था त सर्वे हली रही आहे ऐं लिस्टूं ठही रहियूं आहिनि, पर सरकारी सतह ते अञा ग़रीब बेपहुच माण्हुनि जा जेके ॿोॾि में घर ढही विया उहे अञा ताईं बेघर आहिनि, खुले आसमान हेठि आहिनि, उहे वाधाए रहिया आहिनि, उन्हनि जा अञा घर न ठही सघिया आहिनि। ऐं बाक़ी फ़सलनि जा मुआवज़ा जेके आहिनि कंहिं हद ताईं माण्हुनि खे मिलिया आहिनि। ऐं जेके ॿोॾि मुतासिरीन हुया, जेके उन्हनि खे फ़सल जेके ॿुॾी विया हुआ, उहे ई मिली सघिया आहिनि पैसा ऑनलाइन अच्छा, जेके जेका उन्हनि जे अकाउंट निज़ाम में। साहब, ही जेका इरिगेशन डिपार्टमेंट जो जेको कमु हुयो, जेके नालनि ते करणो हुयो, ऐं पब्लिक हेल्थ जो जेको कमु हुयो, जेका पंपिंग स्टेशन ट्यूबवेलनि ऐं नालनि ते मुख़्तलिफ़ उन्हनि ते करणा हुयो, त ही कमु कुझु हंगामी सूरत हाल में थियो आहे या इन्हनि में कुझु अहिड़ी मनसूबाबंदी कई वई आहे त पाणी अचे त उनखे कीअं चैनलाइज़ कजे? इहो कुझु कयो वियो आहे या उहा ई साॻी सूरत हाल आहे? बदकिस्मतीअ सां ऐलान त कया वेंदा आहिनि सूबाई हुकूमत तरफ़ां, वफ़ाक़ तरफ़ां बि ऐलान थींदा आहिनि, पर ज़िले इंतिज़ामिया बि ॿुधाईंदी आहे त ॿोॾि खां उपा वठंदासीं, असां बंदि मज़बूत कंदासीं, ऐं नाला जेके आहिनि ड्रेनेज जा उहे माना त हंगामी बुनियादनि ते उन्हनि जूं सफ़ाइयूं थींदियूं, उन्हनि जूं मीटिंगूं त थियनि थियूं, पर अमली तरह असांखे कमु थींदे नज़र नथो अचे। हम्म, ॻोठनि जा ॻोठ ॿुॾी था वञनि, माण्हुनि जा रस्ता कटिजी था वञनि, उन्हनि जी आम ज़िंदगी मफ़लूज थी वञे बरसाति पवण खां पोइ। ऐं हिन वक़्तु बि जेका अॻकथी कई वई आहे त 20 खां बरसाति पवंदी, पर ॻोठनि त छा, पर दादू ज़िले जो हेडक्वार्टर आहे, उनजी ड्रेनेज निज़ाम जेको आहे मुकमिल तरह तबाह थियल आहे, हंधा हंधा टुटल आहे, त उन जो को इंतज़ाम अञा ताईं न थी सघियो आहे, नाला साफ़ न थी सघिया आहिनि। जंहिंजे करे थोरी बरसाति पए थी त दादू शहर जूं गुथियल आबादियूं, स्टेशन रोड, न्यू चौक, कॉलेज रोड, शाहणी पाड़ो, मार्केट रोड, सिनेमा चौक, मोबाइल मार्केट, पुराणो चौक हुजे, अक्सर शहर जा जेके मेन गुथियल आबादियूं आहिनि, शहर जी दिलि आहे न्यू चौक, उहो बि बरसाती पाणीअ में ॿुॾी वञे थो।
माण्हू घरनि ताईं महदूद थी था वञनि। निज़ाम कहिड़ा मेन बंद हुया जंहिंखे ज़रूरी हुयो त उन्हनि बंदनि ते कमु थिए, ऐं पंपिंग स्टेशन जेका हुया उहो छा ट्यूबवेल जेका हुया उन्हनि जी छा सूरत हाल आहे? जी बिल्कुलु, दादूअ में जेको ज़िले में बोर्ड जा वॾा ख़तरा जेके हूंदा आहिनि, ख़ैरपुर नाथन शाह खे हूंदा आहिनि, बदकिस्मतीअ सां उहो 2 दफ़ा शहर साल के हेडक्वार्टर ॿुॾी चुको आहे। त उन जा जेके बंद मज़बूत करणा हुया, उहे बि अञा ताईं जेके घारा लॻा हुआ, पर अञा ताईं करण जी ॻाल्हियूं कयूं वयूं मेहड़ खां ख़ैरपुर नाथन शाह जोही दादू। त उहे जेके MNV ड्रेन में जेके घारा लॻा हुआ उन्हनि खे ई बंदि करण जो अञा कमु हली रहियो आहे। बाक़ी जेके मज़बूतीअ जे लाइ बंदि मथे ॿधणा हुया, त जीअं इम्कानी शहर ॿुॾी न सघनि, त उहो कमु अञा न थी सघियो आहे। जेके घारा लॻा हुया उन्हनि खे ई अञा बंदि करण जो सिलसिलो हले पियो, कमु सुस्त रफ़्तारी में हले पियो। जेको कारी मोरी ते जेको वॾे पैमाने ते जेके घारा लॻा, कारी मोरी नेठि टुटी पई पाणीअ जे दॿाअ जे करे, त उहो ई कमु त हले पियो, पर कमु सुस्त रफ़्तारी में हले पियो, अञा ताईं कमु मुकमिल न थी सघियो आहे। जंहिंजे करे बोर्ड जो पाणी या बरसाति जो पाणी ईंदो त नुक़सान पंहिंजी जाइ ते कंदो, उहे त ख़तरा आहिनि माण्हुनि में। पर हींअर ज़रई पाणी बि माना जोही तहलके जे पुछड़ी वारनि इलाइक़नि में न पियो वञे कारी मोरी जे टुटण जे करे। इहा सूरत हाल आहे। जे बरसाति पए थी त ॿुॾूं था, जे बरसाति नथी पए त वरी पाणीअ में सुकूं था। इहा सूरत हाल आहे। ऐं ही जेको ट्यूबवेल पंपिंग स्टेशन हुया या जेका अचानक बरसाति थींदी आहे, माण्हू ॻोठनि खां निकिरी ईंदा आहिनि, त उन्हनि जे लाइ जेका खेमा हूंदा आहिनि, कुझु खाद पीत, त ही जेको डिपार्टमेंट आहिनि डिज़ास्टर मैनेजमेंट जा या डिप्टी कमिश्नर ऑफिस में जेका इन जे लाइ का तयारियूं तव्हांखे नज़र अचनि थियूं, या उहो ई हंगामी सूरत हाल थींदी त माण्हू टेंटनि जे पोयूं हूंदा या उन्हनि खे जाइ न मिलंदी? बिल्कुलु, जेका ही बोर्ड जो इम्कानी बरसातुनि जा ख़तरा ते मीटिंगूं कनि, DC दादू सैद मुर्तज़ा अली शाह हुजे, या हिन वक़्तु जेके चूंडिजी आयो आहे तालके म्यूनिसिपल जो चेयरमैन दानिश अली, उन्हनि जूं मीटिंगूं थियूं आहिनि, पर अमली तरह असांखे अञा कमु थींदे नज़र नथो अचे। त जीअं माण्हू ॾिसनि त कमु थिए पियो ऐं उहो मुतमिन नज़र अचनि त हर भेरे माण्हुनि खे नुक़सानु थियो आहे, करोड़े रुपयनि जो फसल तबाह था थियनि, शहर तबाह था थियनि, शहरनि में पाणी अची थो वञे, ड्रेनेज उथली था पवनि, गटर नाला उथली था पवनि, त माण्हू घरनि ताईं महदूद थी था वञनि, रोज़गार उन जो तबाह थी थो वञे, गॾोगॾु बीमारियूं पखिड़िजी थियूं वञनि, मलेरिया हुजे, दस्त हुजनि, उल्टी हुजे, मलो हुजे, त बीमारियूं जेके आहिनि उहे पखिड़िजी थियूं वञनि। मुख़्तलिफ़ चइनी तरफ़नि खां माण्हू अज़ाब में अची थो वञे, ज़िंदगी मफ़लूज थी थी वञे। पर ऐलान जेके आहिनि, मीटिंगूं आहिनि जेके आहिनि इंतिज़ामी सतह ते थियनि पियूं, पर अमली तरह असांखे कमु थींदे नज़र नथो अचे। ऐं ही जेको मच्छर वारो जेको मच्छर ॾंड वारो जेको सिलसिलो आहे उहो किथे आहे ऐं उन जे लाइ छा उपाय आहिनि? मंछर ढंढ जो जेको पाणी छोड़ थींदो आहे, सॼो ईंदो आहे कंबर शहदाद कोट, लाड़काणो, दादू ज़िले जो, इहो सॼो पाणी जेको FP बंद खां बि ईंदो आहे, जाबलू सिलसिलनि खां, ऐं जेको बलोचिस्तान खां पाणी ईंदो आहे MNV ड्रेन खां, इहो सॼो एशिया जी वॾी ढंढ मंछर में छोड़ थींदो आहे। त मंछर खे सितह हिन वारे बि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह उनखे वधायो आहे, पिचिंग कराई आहे, मंछर खे वॾे पैमाने ते मज़बूत कयो पियो वञे, उन जो सितह वधाई पई वञे। पर पोइते जेका बंदनि जी सूरत हाल आहे उहा मुतमिन कंदड़ न आहे, उहे माना बंदि मज़बूत न आहे, मंछर खे बार बार मज़बूत कयो थो वञे। सिंध जे वॾे वज़ीर जो तक आहे यकीनन उहा मंछर उन में अची थी वञे, त मंछर खे बार बार मज़बूत कयो पियो वञे, पिचिंग कई पई वञे, उनजी सतह वधाई पई वञे हर भेरे। पर जेके मंछर खां अॻु में जेको पाणी गुज़रे थो, कंबर शहदाद कोट, ख़ैरपुर नाथन शाह, मेहड़, दादू, जोही, त उहे बंद जेके आहिनि जेतिरा मज़बूत थियणु खपनि, जेतिरा ऊचाई उन्हनि जी थियणु खपे, उहा न पई थिए। जी ठीकु आहे निज़ाम साहब, थैंक यू वेरी मच। दादू खां असांखे निज़ाम शेख अपडेट करे पियो, ऐं उहा ई सूरत हाल आहे, साॻी सूरत हाल आहे, को अहिड़ा असांखे एमरजेंसी या अहिड़ी का सूरत हाल या डिपार्टमेंट असांखे मुतहरिक नज़र नथो अचे त को अहिड़ो बरसाति अगेन थिए त साॻी सूरत हाल हूंदी, माण्हू साॻा परेशान हूंदा। हिते वठूं था हिकिड़ो शॉर्ट ब्रेक, ऐं शॉर्ट ब्रेक खां पोइ इहो ई टॉपिक कंटिन्यू कंदासीं।
वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम में तव्हांखे ॿीहर भलीकार चऊं था ऐं असां कोशिशि कयूं था तव्हांखे जेका बोर्ड जी सूरत हाल 1 साल थी चुको आहे उनजी हाणे अपडेट तव्हांखे ॾियूं, छो त अगेन बरसात शुरू थियण वारी आहे, मानसून सीज़न शुरू थी चुको आहे ऐं बोर्ड जो अलर्ट भी जारी थी चुको आहे। छा सूरत हाल आहे कंबर शिदात कोर्ट में? अदनान भट्टी असांखे ज्वाइन कयो आहे। अदनान, कहिड़ा कहिड़ा बंद हुया, कहिड़ी कहिड़ी साइट्स हुयूं जिथे हंगामी सूरत हाल हुई ऐं उन खां पोइ छा मनसूबाबंदी तव्हांखे नज़र अचे थी? ॿीहर इहा ई सूरत हाल थींदी त छा को प्लानिंग कई वई आहे या ईअं ई सूरत हाल आहे? जी मुनवर साहब, ये फ्लड खे जेको आहे सो साल पूरो थी चुको आहे। कंबर शदात कोट ज़िले में जेके तरक़ियाती कम करणा हुया, जेको नुक़सानात थिया हुया, हिन वक़्त ताईं हुकूमत जो को बि उन तरफ़ ध्यानु न पियो वञे ऐं न कोई कमु नज़र पियो अचे। हिन वक़्त असां वटि जेका फ्लड जेको ख़ासि तौर ते तबाही ईंदी आहे, बलूचिस्तान जो जेको पाणी ईंदो आहे उहो FP बचाव बंद खां ईंदो आहे। उहो हिन FP बचाव बंद ते 4.5 अरब रुपया जेके मंज़ूर सरकार कया विया आहिनि, पर हिन वक़्त ते उनजो जेको कमु आहे गैर मयारी तौर ते थिए थो, जंहिंजे करे आवाम खे त ख़ुदशो आहे त हीअ जेके बंद आहिनि वरी साॻी हिन बरसातुनि में ॿीहर टुटी पवंदा। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे सो जेके शाखूं ऐं सिम शाखूं हुयूं जंहिंखे घारा पिण लॻल हुया, उन्हनि शाखुनि खे हिन वक़्त ते न ठाहियो वियो आहे, न ॿधो वियो आहे, छाकाणि त वरी साॻी फ्लड ते पाणी जो अचण जो अंदेशो आहे, जंहिं करे हितां जा माण्हू जेके शदात कोट जा आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। त ॿिए तरफ़ जेको आहे त जंहिंजा घर किरी पिया हुया, हिन वक़्त ताईं उहे जेके घर आहिनि उहे बि हिन वक़्त ताईं सरकार तयारु करे न ॾिना आहिनि। नयूं जेको कमु शुरू थियो आहे, बोर्ड जा जेके मुतासिर माण्हू आहिनि उहे अञा आंजुनि में गुज़रनि पिया। हिते सख़्तु गर्मी आहे ऐं मानसून जी मौसम आहे। वरी साॻी शहर जे ऐं इलाइक़े वासियुनि में कंबर शदात कोट ख़ासि तौर ते ज़िले में जेका आहे असां बोर्ड जी जेका सूरत हाल खे ॾिसंदे वरी साॻी माण्हुनि जो साह मुठ में पइजी वियो आहे। हिन वक़्त ताईं जेका इंतिज़ाम अञा ताईं तारुक न वरितो आहे। ॿिए तरफ़ जेके शाखुनि जा टेंडर वेंडर कराया विया हुआ, उनमें तक़रीबन NWC जो 4 अरब रुपयनि जो टेंडर थियल हुयो। SKT शदात कोट जी ऐं गुलशाख शाख जा तक़रीबन उहे बि 1 अरब जे हिसाब सां उन्हनि जो कमु मुक़ररु थियल हुयो। पैसा ॾियणा हुया, जाइ जी किरिया हुया, मकान किरिया हुया, दुकानूं किरियूं, उन्हनि जे लाइ जेका अञा सर्वे हले थो, अञा कंहिंखे को पैसो न मिलियो आहे? न मधु साहब, अञा ताईं हिन वक़्तु जेको कमु आहे उहो थींदे नज़र नथो अचे। जो पैसा त मंज़ूर सरकार करे थी, ख़बर न आहे त केॾांहुं वञनि था, कीअं थो थिए, पर हिते जेका सूरत हाल आहे उहा इंतिहाई ख़राबु आहे त पैसनि जे अचण जे बावजूद बि हिते तरक़ियाती कम न थी सघिया आहिनि, कट घारा बंदि न थी सघिया आहिनि, FP बचाव बंदि जो कमु न थी सघियो आहे। जेके ॻोठाणा माण्हू रहनि था उन्हनि जी अञा ताईं आंजूं न थी सघियूं आहिनि, उनजा घर न ठही सघिया आहिनि। हिन वक़्तु रोंबे जी मौसम आहे, हिन वक़्तु सारियाले बेजारे जी जेका पोखी हले थी पई, हितां जा जेके माण्हू आहिनि सख़्तु मुतासिर आहिनि, अञा ताईं सरकार तरफ़ अञा अखि न खोली वई आहे। अच्छा, ऐं पोइ ही जेका सूरत हाल आहे, जाइ ठाहिण ॾियण जो ऐलान कयो वियो हुयो हुकूमत जी तरफ़ां, त ही पैसा बि न मिलिया आहिनि? जी मनोज साहब, अञा ताईं कंहिं बि माण्हू खे सिर्फ़ु ॿिज भाण जा जेके पैसा ज़रात खाते तरफ़ां मुक़ररु थियल हुया उहे माण्हुनि आबादगारनि खे मिली चुका आहिनि, तक़रीबन 90%। बाक़ी 10% अहिड़ा माण्हू आहिनि जंहिंखे अञा न मिली सघिया आहिनि। बाक़ी जेको जॻहियुनि जो मसइलो हुयो उहो हिन वक़्त ताईं का बि हिकिड़ो घर बि असांखे ठाहींदे नज़र नथो अचे। शहर ऐं जेका पंपिंग स्टेशन हुया, ट्यूबवेल हुया, ही कुझु बहितर थिया आहिनि या उहा ई सूरत हाल आहे? साॻी पेट्रोल न हूंदो, जनरेटर ख़राब हूंदा ऐं पंप न हलंदा, उहा ई सेम सूरत हाल आहे? जी हिते साॻी सूरत हाल आहे मनोज साहब। जेका शदात कोट में अंदरि पब्लिक हेल्थ खाते जेका तबाही आंदी आहे, ख़ासि तौर ते रोड डिपार्टमेंट वारनि, उन्हनि पंहिंजे अरबें रुपयनि जो कमु हिते मंज़ूर थियो आहे, पर मख़सूस घिटियुनि में कमु कयो वियो आहे। जॾहिं त उहो को बि कमु नज़र नथो अचे या ख़बर न आहे त सरकार जा पैसा काॾां था वञनि, केॾे किथे था वञनि। हिन वक़्त ताईं जेका सूरत हाल आहे साॻी जी साॻी पोज़ीशन आहे, 2022 जी पोज़ीशन में आहियूं। वरी मथां बोर्ड जो इम्कान आहे, जंहिंजे करे तव्हांजा इलाइक़े वासी सख़्तु परेशान आहिनि। थैंक यू अदनान भट्टी। कंबर शदात कोट जी आई सूरत हाल आहे, उते बि को अहिड़ी हंगामी सूरत हाल नज़र नथी अचे, या साल थी वियो आहे, न जाइनि जे लाइ पैसो मिलियो आहे तामीर जे लाइ, ऐं जेका बंदनि में कमु थिए थो उहा बि उहा ई सूरत हाल आहे। को मेजर असांखे मनसूबाबंदी जंहिंखे चवंदा आहिनि उहो नज़र नथी अचे, साॻी सूरत हाल आहे।
जी नाज़रीन, असां कंबर शहदाद कोट जी सूरत हाल तव्हांखे उन खां अपडेट कयो। हाणे जेका सूरत हाल हुई केन शाह ऐं ख़ासि तौर ते अहिड़ो इलाइक़ो हुयो जेको सॼो ॿुॾी वियो, सॼो तालको हेडक्वार्टर पाणी जे हेठि हुयो ऐं वॾी कोशिश कई वई पर बचा न थियो। हाणे छा सूरत हाल आहे, जेका जायूं किरियूं हुयूं उन्हनि जो छा नुक़सान पूरो थी वियो आहे ऐं जेका बंधनि ते कमु थियणो छा उहो थी वियो आहे। मसरूर केटीएन जो नुमाइंदो मसरूर शाह असांखे जॉइन कयो आहे। मसरूर, छा सूरत हाल आहे या को तव्हां ॾिसो था त साॻी सूरत हाल आहे ऐं ख़ुदा न ख़ास्ता अल्लाह न करे उहा ई बरसाति थी त साॻी सूरत हाल थींदी? हुकूमत कुझु न कयो आहे? बड़ी महिरबानी जी मुनवर आलम साहब। तक़रीबन मथे महीने 1 साल मुकमल थींदो बरसाती बोड खे जे एतिरी तबाही मचाई, लखे माण्हू बेघर थिया, हज़ारे घर ड्रही पट थी विया, इंफ्रास्ट्रक्चर मुकमल तबाह थी वियो, माण्हुनि जा घर किरी पिया, माण्हू बेघर थी विया। हिन वक़्तु जेकॾहिं सूरत हाल ॾिसिजे त जेको स्ट्रक्चर तबाह थियो उहो उन ई सूरत में आहे, उनजी का हिन वक़्तु ताईं रिहेबिलिटेशन न थी सघी आहे। रीस्टोरेशन जा मुख़्तलिफ़ हंधनि ते कमु थियनि था, पर जेके 100% तबाही आई, 10% मां सम्झां थो त 10% कम मस थी सघिया हूंदा। वरी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते माण्हुनि खे घर ठाराइण जे लाइ सर्वे पई थिए ऐं थर्ड पार्टी खे उन्हनि ॾिनी, थर्दीप उन जेको सो फिज़िकल सर्वे पोइ करे, पर हिन वक़्तु ताईं माण्हुनि खे सिंध गवर्नमेंट घर ठाराए नाहे ॾेई सघी। हिन वक़्तु ताईं बि अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके टेंटनि में रहनि था ऐं जेके हिन वक़्तु ताईं बेघर आहिनि। ऐं वॉलंटियर्स हुया या मुख़्तलिफ़ NGOs हुया, उन्हनि तक़रीबन 10 खां 15% कमु कयो हूंदो खिरपनाथनि जा तालके में। जेके 8 यूनियन काउंसिल्स हुयूं जेके मोस्ट इफेक्टेड असां जूं, उते हिन वक़्तु ताईं कमु न थी सघिया आहिनि। वरी तव्हां बंदनि जी सूरत हाल खे वठो, MNB आहे, असांजो सुप्रियो बंदि आहे ऐं FP बंदि आहे, उते बि कंहिं हद ताईं कमु थियो आहे, 5 खां 10% ताईं कमु थियो हूंदो, पर उहो बि कमु एतिरो माना जेको सो नाहे जो सुभाणे जेकॾहिं ॿी आफ़त अचे थी त उनखे मुंहुं ॾेई सघे। छो जो पहिरियां जेको स्ट्रक्चर हुयो बोर्ड खां अॻु में, उहो हिन खां वधीक मज़बूत हो जेकी हाणे सूरत हाल बीठी आहे। ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं बरसाती बोर्ड ॿीहर अचे थी त इहो जेके बंदि आहिनि असांजा, उहे मां सम्झां थो त जेके बंदि कलाक जेकॾहिं पाणी कंहिंखे रोके सघनि पिया त अधु कलाक बि या 15 मिंट बि कोन रोके सघंदा। त हिन वक़्तु ताईं सूरत हाल जेकॾहिं कंपेयर कजे त साॻी आहे। माण्हू हिन वक़्तु ताईं बेघर आहिनि ऐं मुकमल जेको स्ट्रक्चर आहे, शहर जा रोड आहिनि, ॿाहिरियां रोड आहिनि, रस्ता टोटल जेके आहिनि हिन वक़्तु ताईं तबाह थियल आहिनि। जी अच्छा, ही जेको तव्हांजा जेका मेन बंदि हुया, हिकु त उहो मज़बूत तव्हां चओ था नथा थिए, हाणे जेको पब्लिक हेल्थ ऐं इरिगेशन डिपार्टमेंट खे अञा कुझु कमु करणा हुया ऐं जेको पाणी कढण जे लाइ पंपिंग स्टेशन्स ठाहिणा हुया, उहो छा ठही विया या उनजो बि सूरत हाल उहा ई आहे साॻी? पब्लिक हेल्थ खाते खे ऐं आपाशी वारनि खे कमु करणो हुयो, उहो त हिन वक़्तु ताईं त नज़र नथो अचे। असां वटि हिकिड़ी मुख़्तलिफ़ प्रपोज़ल्स हुया। असां वटि मुराद चांडियो पंपिंग स्टेशन हुआ त उन वक़्त में ई उन्हनि जेको सो पहल करे छॾी हुई, पर हिन वक़्तु जेकी ज़रूरत आहे, पाणी अचे थो, पाणी अचण खां पोइ मुख़्तलिफ़ हंधनि ते प्रपोज़ल्स हुया त उते पंपिंग स्टेशन्स हुजणु घुरिजनि। शहर जे ॾखण पासे, उत्तर पासे हिते पंपिंग स्टेशन ज़रूरी आहिनि। ऐं उनखां पोइ फयाज़ अली बुट इहा तजवीज़ ॾिनी लास्ट टाइम जेको बजट सेशन थियो, उन में CM साहब जहिड़ो तजवीज़ पेश कई त खिरपनाथन शाह जे आॾो जोही ब्रांच खां राजबाग ताईं तक़रीबन माना 10 खां 12 फुट इंडस हाईवे खे मथे कयो त जीअं माना खिरपनाथन जाए ऐं मेड़ खे बोड जे पाणी खां महफ़ूज़ करे सघिजे। पर उनजी बि हिन वक़्तु ताईं का ख़बर कोन्हे त उहे प्रपोज़ल जो छा थियो, उहा तजवीज़ का पंहिंजो अप्रूवल जे लाइ वई न वई, उनजी बि हिन वक़्तु ताईं का ख़बर न पइजी सघी आहे। बाक़ी पब्लिक हेल्थ जी ॻाल्हि कजे थी या आपाशी जी कजे थी, उन्हनि जो त कमु नाले मात्र ई नज़र अचे थो। बंदनि जी सूरत हाल मां ॾिसी सघिजे थो त उन्हनि 10% बि हिन वक़्तु ताईं कमु न करे सघिया आहिनि उहो। जी ठीकु आहे मसरूर, थैंक यू वेरी मच। कंबर शहदाद कोट खां पोइ जेका केन शाह जी सूरत हाल असां तव्हांखे इहो अपडेट कयो त उते बि साॻी सूरत हाल आहे। मसरूर असांखे ॿुधाए पियो त
10 सैकड़ो कम भी न थियो आहे ऐं जेको कम थिए थो उनजी क्वालिटी भी ठीक कोन्हे ऐं अञा का मुसीबत आई त सेम साॻी सूरत हाल हूंदी जिथे किथे पुछऊंसि था त साॻी सूरत हाल इन जे हवाले सां इते वठंदो हिकिड़ो शॉर्ट ब्रेक खां पोइ इहो ई टॉपिक कंटिन्यू कंदासीं। जी वेलकम बैक नाज़रीन, असां प्रोग्राम कयूं था। अॼु जेको असांजो टॉपिक इहो ई आहे त जेको लास्ट ईयर बोर्ड आयो सैलाब जी सूरत हाल हुई ऐं उन खां पोइ बरसातूं हुयूं, उन खां पोइ छा असां सबक हासिल कयो आहे, छा डिपार्टमेंट उन्हनि में कुझु सुधार आयो आहे, को मनसूबाबंदी कई वई आहे या साॻी सूरत हाल आहे। खैरपुर इंतहाई अहम ज़िलो आहे ऐं उते भी इहा ई सूरत हाल हुई, छा सूरत हाल आहे, उनमें का बहितरी आई आहे ऐं वॾे वज़ीर जे स्पेशल असिस्टेंट जनाब नवाब वसाण साहब असांखे ज्वाइन कयो आहे। नवाब साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नवाब साहब, छा सूरत हाल कुछ डिपार्टमेंट खास तौर ते पब्लिक हेल्थ इरिगेशन या को तव्हांखे हंगामी सूरत हाल नज़र अचे थी, छो त बोर्ड अलर्ट जारी थी वियो आहे, बरसात जो भी ख़दशो आहे, कहिड़ा कहिड़ा अहिड़ा इलाइक़ा अञा भी पाणी जे हेठि तव्हां वटि ख़ासि तौर ते डिस्ट्रिक्ट में आहिनि, छो त तव्हां फोकल पर्सन आहियो ऐं तव्हां असां ॾिठोसीं त बरसात में सुठो तव्हां परफॉर्म कयो हुयो, पर छा हाणे जेका आहे को मनसूबाबंदी आहे या अञा उहा ई सूरत हाल थींदी जेका लास्ट ईयर थी हुई? ॾिसो, हिन वक़्तु जेकी सिचुएशन आहे तमामु जेकी बरसाति अञा आई कोन्हे, बोर्ड जो थोरो ख़तरो आहे। बहरहाल सिंध गवर्नमेंट कोशिशि वरिती आहे पंहिंजे हिसाब सां, पर आसिफ साहब पाण वठे थो, अदी फरियाल पाण वठे थी, बिलावल साहब पाण इन जो एफर्ट वठनि था त जेके कोताहियूं कमियूं आहिनि उन्हनि खे बहितर कजे ऐं उन्हनि खे ठीकु कजे। हाणे जीअं मिसलन पंप स्टेशनियूं आहिनि उहे तक़रीबन उन्हनि खे ठाहियो वियो आहे, जाते सिम नाला आहिनि उते मुंहिंजे अंदाज़े में आहे त उन्हनि खे कुझु किथे उन्हनि खे बहितर कयो वियो आहे। बाक़ी हाणे बरसाति ज़ाहिरी आहे, एॾी वॾी बरसाति, हाणे लाहौर में तव्हां ॾिसो त केॾी वॾी बरसाति आई, केॾी वॾी तबाही आई, माण्हुनि शहर में, लाहौर जहिड़े शहर में घर पिया किरनि, माण्हू पिया मरनि ऐं तमामु वॾी कैविलिटियूं थियूं आहिनि। तो पाणी हाणे ॾिसो न, बरसाति जो काथो नथो लॻाए सघे, जेकॾहिं अचे थी त तमामु घणी अचे थी ऐं अचे थी उनखे फेस करण लाइ ज़ाहिरी आहे उन में वक़्तु दरकार आहे। बहरहाल सिंध गवर्नमेंट मुंहिंजे ख्याल में तमामु वॾी हाई अलर्ट आहे, उन इलाही मीटिंगूं करे चुकी आहे असां सां, ॿियनि सां, सभिनी सां, ऐं इंशाअल्लाह अगरि बरसाति जी सिचुएशन थिए थी, बोर्ड जी सिचुएशन थिए थी त उनखे सिंध गवर्नमेंट फेस करे वेंदी इंशाअल्लाह ऐं बहितर खां बहितर नतीजा निकिरंदा। सिंध गवर्नमेंट सूरत हाल इहा आहे, सूरत हाल नवाब साहब इहा आहे त अञा ताईं सर्वे मुकम्मल न थिया आहिनि, 1 साल थी चुको आहे ऐं जंहिं माण्हुनि जी जॻह किरियूं हुयूं, जायूं किरियूं हुयूं, उन्हनि खे अञा ताईं त तव्हां रिहेबिलिटेट न करे सघिया, उन्हनि खां पैसा न मिलिया उन्हनि खे। असां ॾिसो उहा तव्हां ताईं रिपोर्ट हूंदी, पर असांजे जेके ख़्याल में त इलाही ताईं पैसा पुॼी चुका आहिनि, कुझु माण्हू ठाहिनि था। हाणे हिकिड़ी जंहिंखे किस्त मिले थी उहो घर शुरू करे या न करे उहा उनजी मर्ज़ी, ॿी किस्त उनखे न मिलंदी। बाक़ी सिचुएशन इहा आहे त असां जीअं हाणे शहीद बीबी हाउसिंग सेल जे सां असां तक़रीबन 6000 घर ठाहे माण्हुनि खे ॾिना आहिनि पूरे सिंध में, 6000 घर। बाक़ी असां हाणे ॿिया बि ठाहिण वञूं था, पर हाणे एतिरो टाइम कोन्हे जो असीं उनखे चऊं त असां हेतिरो टारगेट ठाहे वेंदासीं। पर हिन वक़्तु जेकी सिचुएशन आहे त कोशिशि इहा आहे त जेकी तव्हां सर्वे मुकमिल थिए ऐं उन्हनि खे घर ठही मिलनि, ऐं हाणे NGOs खे बि वधायो वियो आहे। कोशिशि इहा ई आहे त घर वधि खां वधि ठहनि ऐं माण्हुनि ताईं पहुचे। हाणे टाइम ते तव्हांखे पाण ख़बर आहे त टाइम वञी 1 महीनो बि कोन्हे, तमामु घटि वञी बचियो आहे, उनखे मोह ॾियण लाइ ज़ाहिरी आहे टाइम पीरियड दरकार आहे। ऐं इंशाअल्लाह पाकिस्तान स्क्वाड न चाहींदी त कंहिं ग़रीब खे घर न मिले, कंहिं ग़रीब खे नौकरी न मिले कॾहिं के। नवाब साहब, सॼो इहो साल गुज़री वियो आहे, हिकु त इहा प्रोसेस इंतहाई स्लो आहे, ॿियो जेको पाणी कढण वारो थरी मीरवा वारी साइड खां उहो पाणी ख़ासि तौर ते उते ई आहे। कुझु इलाइक़ा अञा अहिड़ा आहिनि, सालेपट ऐं जेका शादी शहीद वारो इलाइक़ो आहे उते जेका नाला टुटिया हुया उहो उते जो उते आहिनि। ट्यूबवेल तव्हांजा रिस्टोर न थी सघियो आहे। शहर खैरपुर में जेका पंप हलाइणा हुआ, जेके पंप जदीद करणा हुया, जंहिंजा जनरेटर ठीकु करणा हुया, उहो सिस्टम ठीकु न थियो आहे।
त कीअं कमु थींदो, त साॻी सूरत हाल हूंदी, तव्हां रोडनि ते बीठा हूंदव ऐं माण्हू परेशान हूंदा? न, उहो मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो त जेकी पंप स्टेशनूं हुयूं उन्हनि खे ठीकु कयो वियो आहे। जेके पंप जंहिंखे असीं पंप स्टेशन चऊं, जेके पाणी खे कढंदियूं आहिनि, मतिलबु जेको आहे जेको प्यादा पाणी उनखे कढण लाइ पंप स्टेशनूं, तमामु ट्यूबवेल जेके आहिनि उन्हनि खे असीं सिंधी में चऊं ट्यूबवेल, त उहे उहे तयारु थी चुका आहिनि। ऐं इन में जेके कैनाल्स आहिनि, जेके जंहिंमें खारो पाणी ईंदो आहे, बाबदा जंहिंखे चऊं, नाले सां चऊं जंहिंखे, त उन्हनि में बि इलाही न सफ़ाई थी चुकी आहे। ऐं खोड़ सारा जेके उते बिल्कुलु एरीगेशन पंहिंजो कमु कयो आहे, ॿियनि में पंहिंजे डिपार्टमेंट में पंहिंजो कमु कयो आहे। हाणे ईअं मां चवां त 100% हर शइ कंप्लीट आहे, या त नामुमकिन आहे, पर कोशिशि तक़रीबन 70-80% कमु कयो आहे सिंध गवर्नमेंट, जेको थियो आहे ऐं करे ॾेखारियो आहे जेको। अच्छा, ऐं ही तव्हां सम्झो था त ही जेको हिकु सभ खां पहिरें बरसाति खां बाद जेका सभ खां पहिरीं परेशानी हूंदी आहे, उहो माण्हुनि खे कढी कैंपुनि ताईं पहुचाइणो आहे, त पर टेंट न मिलंदा आहिनि, उन्हनि जे लाइ इंतज़ाम न थींदो आहे। त छा पीडीएम खां पहिरीं कुझु जो था डिस्ट्रिक्ट, हर डिस्ट्रिक्ट में स्टोर कनि, को अहिड़ी प्लानिंग कई वई आहे त पहिरीं इंतज़ाम थी वञे टेंटनि जो, राशन जो, अहिड़ा ड्राई राशन पहिरीं रखी छॾियो, अहिड़ा का इंतज़ाम थिया आहिनि? इहा इन जी मूंखे नॉलेज न आहे त अहिड़ो आहे। बाक़ी मुंहिंजे ख़्याल में जेके जीअं तव्हां टेंटनि जी ॻाल्हि कई, टेंट त ऑलरेडी जेके माण्हुनि खे ॾिनासीं उहे अञा ताईं उन्हनि वटि पिया आहिनि, इन करे त उहे हिन वक़्तु पंहिंजे घरनि ते विया आहिनि, उन्हनि पंहिंजा रखी छॾिया आहिनि। ऐं टेंट सिंध गवर्नमेंट वटि बि आहिनि, ऐं उहो जॾहिं ज़रूरत पवंदी त उहा थींदी। बाक़ी राशन जी अञा अहिड़ी मूंखे नॉलेज न आहे कि राशन असांजा ख़रीद कयो आहे, जा परचेज कयो आहे, जा ही थियो आहे। जीअं अहिड़ी सिचुएशन इलेक्शन जी कैंपेन तव्हां हलाईंदो त मुश्किल त न थींदी? माण्हू तव्हांखे उते तंग त न कंदा त भई ही न थियो आहे, ही न थियो आहे, ही न थियो आहे? इलेक्शन कैंपेन तव्हांजे लाइ सवली हूंदी, आसान हूंदी, या मुश्किल ईंदी तव्हांखे? मुंहिंजे ख़्याल में मुनवर साहब, मुंहिंजी त तमामु एवन हूंदी इलेक्शन कैंपेन, ऐं मां जिते किथे वञी सघंदुसि ऐं सभु वञी सघंदा। अहिड़ी सिचुएशन मुंहिंजे ख़्याल में कोन ईंदी। ऐं डिफिकल्टियूं त हर दौर में, हर मसइलनि में हूंदियूं आहिनि, पर इनशाला हिन दफ़े का कंहिंखे बि उम्मीदवार कंहिंखे एॾी डिफिकल्ट न थींदी, जो डेवलपमेंट कम थिया आहिनि ऐं कम करे ॾेखारिया आहिनि सिंध गवर्नमेंट जेको आहे। थैंक यू वेरी मच नवाब हसन साहब असां सां मौजूदु हुयो, ऐं वरी ब्रीफली हुन ॿुधायो आहे त कम थिया आहिनि ऐं कोशिशि उन्हनि जी इहा ई आहे त परेशानी न थिए। 100% किथे बि सक्सेसफुल न रही आहे। हाँ, पैसा विराइण में कुछ ताख़ीर ज़रूर थी वई आहे, पर उनजी कोशिश भी जारी आहे, एनजीओस कम कनि थियूं। नवाब हसन जो फोकल पर्सन भी खैरपुर में हुयो, ऐं जेका हाणे सूरत हाल आहे, साल थी चुको आहे ऐं बोर्ड मुतासिरीन अञा उन्हनि जी जायूं न ठहियूं आहिनि, ऐं जेका हाणे अपकमिंग सूरत हाल आहे उन जे लाइ कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि, उन हवाले सां को हंगामी सूरत हाल न आहे। गौस बख्श मेहर साहब असांखे ज्वाइन कयो आहे, इंतहाई अहम सियासतदान आहिनि। मेहर साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मेहर साहब, 1 साल तकरीबन थी चुको आहे। छा तव्हां सम्झो था त जेका रिहेबिलिटेशन जो प्रोसेस हुयो लास्ट ईयर बोर्ड में, ऐं ख़ासि तौर ते बरसाति सां जेको नुक़सान थियो हो, जॻहूं जे लाइ जेका पैसा ॾियणो हुया उहो छा मिली विया, या तव्हांखे को हुकूमत जी अहिड़ी का मनसूबाबंदी नज़र अचे थी त अञा को अहिड़ी सूरत हाल थिए त उन सां हुकूमत उनखे कंट्रोल करे सघे? अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त ॿुधण में आयो आहे त कुझु जायूं असां वटि ठहणु शुरू थियूं ऐं स्पेस ॾाढी स्लो आहे। इहा त जाइ पंहिंजे, इहा ॻाल्हि पंहिंजे जाइ ते आहे। ॻाल्हि इहा आहे त मींहं ॿिया पवंदा, जेको कुझु जिन वाटर कोर्सिस, जिन कैनालनि, जिन चमन शाह का नुक़सानु पियो, उन जे बारे में छा थियो आहे? उन जे बारे में त का शइ न थी आहे। असां वटि सिमन जी नालीअ जी जेको बंदो पाणी रोड़े वियो आहे, उहो ई अञा ताईं ठीक कोन थियो आहे। असां वटि वाह जेके वाटर कोर्सिस या वाह जेके सरकारी प्राइवेट पाणी रोड़े खणी वियो, जेके वॻा पिया अञा ताईं, हाणे पाणी वही आयो आहे। माण्हू पाण कोशिशि करे बंदि कंदा, बंदि करे नथा सघनि पिया। पाणी हिन वरी दरिया में हुते असां वटि पाणी, शिकारपुर ज़िले में पाणीअ जी शॉर्टेज आहे, पाणी कोन्हे असां वटि आबादीअ लाइ। ऐं जेको बि नुक़सानु थियो आहे इंफ्रास्ट्रक्चर, पुलनि जो, वाहन जो, का शइ असां वटि ठीक कोन थी आहे शिकारपुर ज़िले में, ख़ासि करे लकी ऐं गड़िया सीरे में। न कि सिम शाह जी नाली साफ़ थी आहे,
न को केनाल जी कड़ भई आहे त उन ते मड़े ईअं मिटी विझी विया आहिनि, को संभालण वारो कोन्हे। सभिनी खे चयो त हर सूमर ॾींहुं मां वरी मां सेक्रेटरी सां मीटिंग रखी आहे, त वरी ॿीहर मां रहियो ई कराची, इन मां वञिणो ॻोठ मां रहियो इन लाइ आहियां त ॻाल्हायां त बाबा असांखे वरी केतिरो घोड़ाईंदो, केतिरो नुक़सानु ॾींदो। इहा हालत आहे असां वटि। इरिगेशन डिपार्टमेंट हुजे, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट हुजे या रिहेबिलिटेशन जा डिपार्टमेंट हुजनि, ही फंड्स पोइ काॾे थो वञे ऐं अगेन उहो ई ग्लोबल वार्मिंग आहे, उहो ई बरसात थींदियूं त पोइ साॻी सूरत हाल थींदी। अदा का बि शइ इम्प्रूवमेंट रिपेयर न थी आहे, को कैनाल रिपेयर कोन थियो आहे, का समस्या जी खाती कोन थी आहे। इंजीनियर जेको शिकारपुर में आहे उहो कंहिंजी ॿुधण लाइ तयारु कोन्हे, कंहिंजी फोन अटेंड करण लाइ तयारु कोन्हे। सेक्रेटरी वटि वञी वेठो आहे, मां सेक्रेटरी न आयो हाणे वेही फोनियूं कयूं, सेक्रेटरी फोन अटेंड न पियो करे, चीफ जी फोन अटेंड कोन थो करे, पीडीए जी फोन अटेंड कोन थो करे, अचे कोन थो हुते कम ते ॾिसण लाइ। असां वटि का बि तब्दीली कोन्हे। जे मींहं असां वटि पिया त असां वटि साॻी सूरत हाल थींदी शिकारपुर ज़िले में जेका परोके साल थी आहे। न त बरसात छा ओपोजिशन वारनि खे बुड़ंदी आहे छा? माना बरसात में सिर्फ़ नुक़सान ओपोजिशन वारो जो थींदो आहे त ही हुकूमत सोचे छो नथी त भाई नुक़सान त सभिनी जो थींदो। स्पीकर उन जो थींदो, उन्हनि जो थियो आहे, सभिनी माण्हुनि जो नुक़सानु थींदो। अपोजिशन कोन्हे का, को ॿुधण लाइ तयारु कोन्हे, को ऑफिसरनि जूं अहिड़ा पोस्ट थियल आहिनि जेके पंहिंजे बॉसिस खे नथा ॿुधनि था त असांखे काॾो ॿुधंदा। पाणी आहे बीएसपी चवंदा 16,000 पानी क्यूसेक करे थो, मैक्सिमम हलंदो आहे 17-18, त उन में अञा ताईं तव्हां नोट कयो लबाणो शाह खे पंहिंजनि खे मोकिलियो, ॾिसी लबाणो शाह ते अञा ताईं अॼु 15-16 जुलाई आहे, पाणी न पहुतो अञा ताईं। अच्छा, ऐं ये त हाणे पाणी हाणे न बोर्ड अलर्ट बि जारी थी आबादी वियो आहे। ऐं जेका जाइ ठाहिण जो वाइदो कयो वियो त भई जंहिंजी जाइ किरी आहे या जॻह किरियूं आहिनि, दुकानूं किरियूं आहिनि या नुक़सानु थियो आहे इमलाक खे, उहो ठाहिण जे लाइ त अञा सर्वे हलनि था, 1 साल थी वियो आहे। असां वटि किन जाइनि ते कमु शुरू थियो आहे, ग़लति ॻाल्हि मां न कंदुसि, उते कमु शुरू थियो आहे। किन जाइनि ते असां पंहिंजे घर को इमदाद बि ॾियूं था, आवाज़ थियल आहे जे हिकु कमरे जो माण्हू जी पूराई कोन थींदी, तमामु बुरी हालत में माण्हू उनखे काथे काथे असां उते कमु शुरू आहे, अञा नओं शुरू थियो आहे कि हिकु अधु ॻोठ में शुरू थियो आहे। बाक़ी ऐं मास जीअं थींदो आहे ईअं कोन्हे, पैसनि जे मथां डिले थो थिए। पर ॻाल्हि आहे त असां हाणे अॻिते खां त बचूं, इहे त जेके वियासीं विया, आईंदे कीअं बचूं? जे मींहुं थो पए जुलाई में, चवनि था अगस्त में, त कीअं बचंदासीं? इहे समस्या खां इहे वाद पाणी उल्टा साॻी कारकरदगी जेका लास्ट ईयर कई अथऊं। ठीकु आहे, थैंक यू वेरी मच मेहर साहब असां सां मौजूदु हुयो। ऐं इहा ई ॻाल्हि आहे त जेका असांजा रिपोर्टर कनि पिया त को कमु अहिड़ो ख़ासि न थियो आहे, किथे 10%, किथे 15% कमु थियो आहे। अगेन इहा ई सूरत हाल थींदी त उहा ई परेशानी थींदी, उहा को प्लानिंग मनसूबाबंदी न कई वई आहे। ऐं जेका सूरत हाल जेका डिपार्टमेंट मुतहरक थियणा हुया उहो बि कुझु न थी सघिया आहिनि, न इरिगेशन डिपार्टमेंट, न पब्लिक हेल्थ, न पीडीएम में। त जेका सूरत हाल थींदी उन में इहा ई सूरत हाल बीहंदी ऐं माण्हू परेशान थींदा। अॼु जो प्रोग्राम हिते पुॼाणी ते पहुतो। पॉइंट ऑफ ऑर्डर में अॼु असां कोशिशि कईसीं तव्हांखे ॿुधायूं ऐं पंहिंजा मसइला बि असांखे ॿुधायो। असां पॉइंट ऑफ ऑर्डर में उठाईंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।